नाज़रीन हेडलाइन सां वठी अहम ख़बर अमां खे ॾींदा हलूं। डिप्टी स्पीकर जे बेइतमादी रिथ ते रोलिंग बाबति सुप्रीम कोर्ट जे पाण मुरादे नोटिस ते ॿुधणी जारी आहे। अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। चीफ जस्टिस सुमलता बिंदयाल जी सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच केस जी ॿुधणी करे रही आहे। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो आहे त अॼु को मुनासिब हुकुम जारी कंदासीं, पहिरीं दरख़्वास्त गुज़ारनि खे ॿुधणु चाहियूं था। अहम ख़बर मां हिकु भेरो ॿीहर ॾींदा हलूं। डिप्टी स्पीकर जी बेइतमादी रिथ ते रोलिंग बाबति सुप्रीम कोर्ट जी पाण मुरादो नोटिस ते ॿुधणी जारी आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं। डिप्टी स्पीकर जी बेइतमादी रिथ ते रोलिंग बाबति सुप्रीम कोर्ट जे पाण मुरादो नोटिस ते ॿुधणी जारी आहे। चीफ जस्टिस सुमलता बिंदयाल जी सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच केस जी ॿुधणी करे रही आहे। ॿुधणीअ दौरान चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो आहे त अॼु को मुनासिब हुकुम जारी कंदासीं, पहिरीं दरख़्वास्त गुज़ारनि खे ॿुधणु चाहियूं था।